फैसलो वक्त ही कंदो। वक्त राणे खान जी मुठ में हूंदो आहे। वक्त कंहिंजी मुट्ठी में बंद आहे। इहो वक्त ही फैसलो कंदो। तू इंसान न, इंसान जी जाइ ते हिकु गंदो दाग आहीं। दुनिया वारनि खे मां पाण जवाब ॾींदमि। पैसो इंसान खे पागल करे छॾियो छोरी। अरे नत तू छा कंदे? जाबिर जो त स्टाइल ही हो। तुझो ऐं मुंहिंजो प्यार ईअं आहे जीअं आसमान ते सितारा। मुंहिंजे प्यार जी पैमाइश करे सघी थो। जेसीं ताईं तोखे कोन थो ॾिसां त कुझु बि नज़र नथो अचे। आहिया तेरो सण जो यार बाक़ी हुआ सफ़ा भलो। आहिया तेरो सण जो यार बाक़ी हुआ सफ़ा भलो। माशाअल्लाह हसीन बि आही कंदो मूं ते यकीन बि आही। सिक तुंहिंजी लॻी आहे तमामु सुबुह शाम सॼी मां तोखे सिका पई। 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 मुंहिंजी धीउ जो ज़ुल्म करे छॾियऊं। त शींहं जो भाव शींहं आहीं। शींहं सनम ना सही, कमल ही सही। हाणे नी साहिल के मार वडेरे की हुक्म ना। असांजी जिद जिद जिद। हलियो मां साहिल सां मुक़ाबिलो कर। मूंखे लॻे थो त शायदि हिनखे माउ जो खीर नसीब ई न आहे थियो। सवट हुन त पंहिंजो हिसो वरितो कहिड़ो असांखे थोरो कयो। जमाल जे छोरनि जा सिर खपनि। तुंहिंजो कसूर इहो आहे त तूं जाबिर ऐं राणा खान जो भाउ आहीं। तो असां जंग में इहो अथई वक्त जो फ़ैसिलो। बाबा अमर मुंहिंजी मोकल पूरी थी वई आहे। हाणे मां हलां थो। पुट साहिल, भले तोखे कोसो वाव न लॻंदो। हर कम में कामयाब थींदे, हर इम्तिहान में अवल ईंदे। पुट मुंहिंजी बि इहा दुआ थी पढ़ी लिखी वॾो ऑफिसर थी हिन मुल्क जी ख़िदमत करे। मौला तोखे कामयाब कंदो। आमीन। बाबा अमर तव्हां ॿिन्हिनि जी दुआनि जे करे त मां फर्स्ट ईंदो आहियां। अदा मां बि मैट्रिक पास करे तव्हां सां पढ़ण लाइ हलंदुसि। पुट अञा त मां तोमां सिक बि न लाथी आहे ऐं तूं हाणे ई हलियो थो वञी। हल त तोखे गाड़ी ते विहारे अचां। अॻे देरि थी वई किथे गाड़ी निकिरी न वञे। ठीक है मुझे बच्चा अल्लाह से कुछ निगाह खाना तू अमर थी जा हमेशा
यार मोटी चंदो मानी पुजा मुझे ॾाढी भुख लगी है ठीक है अमर तुझो आवाज़ सुठो आहे अॼु को गानो थी वञे त सुठो लॻंदो सर असां बि हाणे हाणे चऊं पिया साहिल असांखे गानो को ॿुधाए अरे मुंहिंजो आवाज़ सुठो त कोन्हे पर तव्हां चओ था त ॿुधायां थो अचो सर वियो छो थो मूंसां राणा करी छो थो एॾा माणा आहियां तुंहिंजो तुंहिंजो इहो थो इक़रार कयां वेह साम्हूं सजण तूं मुंहिंजे तो सां प्यार कयां वेह साम्हूं सजण तूं मुझे तो सा प्यार कया हिक मां हुजां ॿियो तूं जीअं कोन हुजे दुश्मन सारो ज़मानो हाणे छो न हुजे जवे दिल थी मुंहिंजी तो जान निसार कयां वेह साम्हूं सजण तूं मुंहिंजे तो सां प्यार कयां वेह साम्हूं सजण तूं मुझे तो सा प्यार कयां भली प्यार पंहिंजे में केॾियूं बि परेशानियूं अचनि भली प्यार पंहिंजे में केॾियूं बि परेशानियूं अचनि तुंहिंजी मोहबत में कुर्बान कबो पंहिंजो तन मन साहो सदके सुणो सदके सुणो तो मां सरकार कयां वेह साम्हूं सजण तूं मुंहिंजे तो सां प्यार कयां वेह साम्हूं सजण तूं मुंहिंजे तो सां प्यार कयां
वेहसाम सजण तूं मुंहिंजे तो सां प्यार कयां वेहसाम सजण तूं मुंहिंजे तो सां प्यार कयां रुसी छो थो मूं सां राणा करी छो थो एॾा माणा आहियां तुंहिंजो आहियां तुंहिंजो तुंहिंजो इहो थो इक़रार कयां बेहसाम सजण तूं मुंहिंजे तो सां प्यार कयां बेहसाम सजण तूं मुंहिंजे तो सां प्यार कयां छा तो सोचे सुल्तान कौन मां सोचा थो तो जेकर तू मूंखे न मिली शायद मां हिन धरती ते भटकी भटकी मरी वञा मुंहिंजी कैफियत भी इहे ई हुजे कमल तुंहिंजो ऐं मुंहिंजो प्यार ईअं आहे जीअं आसमान ते तारा ऐं तूं मुंहिंजे लाइ ईअं आई जीअं हिन धरती ते को खुशबूदार गुलाब जो गुल तेरे चेहरे से नजर हटती नहीं क्या हम करें हम तो दीवाने हो गए हैं सनम क्या हम करें तेरे चेहरे से नजर हटती नहीं क्या हम करें तेरे चेहरे से नजर हटती नहीं क्या हम करें वाह वाह ही शायरी कंहिंजी आहे सनम इहा शायरी मुंहिंजी आहे साईं साहब त पोइ पंहिंजी मिठड़ी ज़बान सां को शेर ॿुधाए आहे तुंहिंजो नालो बाह ते लिखियो मूं सिर्फ़ तोखे चाहियो मूं सिर्फ़ तोखे चाहियो हथड़नि जी लकीरनि आ ॾाढो रुलायो मूं सिर्फ़ तोखे चाहियो मूं सिर्फ़ तोखे चाहियो जुदाई में तुंहिंजी सॼी राति रोई समूरो वेहाणो ॻोढ़नि में पुसायो मूं सिर्फ़ तोखे चाहियो मूं सिर्फ़ तोखे चाहियो
साईं शल तव्हांजूं 7 बाछायूं पियूं वसनि। मुंशी मियां जेकॾहिं ईअं दुआऊं कंदे न त तूं बि सदाईं अॼल हूंदे। मुंशी असां वारो मिशन पूरो थींदो या कोन? थींदो अदा साईं। मुंशी सॻो सोरे थो त सेठ कालू कॾहिं तो कोड़के में फासे। मुंशी असांखे अच्छा अची विया पर कालू अञा कोड़के में कोन फासे। साईं तव्हां फिकर ई न कयो, पाण ई कालू खान तव्हांजे कदमनि में अची किरंदो। मुंशी मींहं जो कोड़के में फाथल शिकार कॾहिं बची न आहे सघे। ये भोता ये देखो। वाह सनम वाह, तुम्हारी शायरी त मूंखे सफ़ा दीवानो कर छॾियो। न रात जो निंड अचे थी न ॾींहं जो सुकून। जेसीं ताईं तोखे कोन थो ॾिसां त कुझु बि नज़र नथो अचे। साईं ही शायरी त मां तुंहिंजे प्यार में लिखी, न त मां शायर किथे आहियां। सनम बस कर हाणे, बस कर चरी। चरियो करे चरियो जाम सुठो नथो लॻे। ओहो सर जी रिजी वैन सनम। हाँ साईं रिजी त हुयसि त किथे तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती खे कंहिंजी नज़र न लॻी हुई। सनम पंहिंजो पाण खे हथनि जी लकीरनि ते छॾे ॾे। ॾिसूं था त वक़्तु पाण खे कहिड़ा कहिड़ा मंज़र थो ॾेखारे। साईं ही एतबारी भरोसे वारो नाज़िक ताबू टुटण न ॾिजां। ठीकु आहे सनम, पोइ हाणे मां हलां।
मस्तीअ ते कमया चरियो थी पियो आहियां ॾिसी हुस्न ते हार सिंगार करियो थी पियो आहियां अॼु नौनो थियो आहे प्यार चरियो थी पियो आहियां पागल पहिरियों प्यार बणाए ॿी नथी काई ॻाल्हि बणाए पागल पहिरियों प्यार बनाए ॿी नथी काई ॻाल्हि बणाए मिलियो दीद रतन दीदार चरी थी पई आहियां मिले दीद रतन दीदार चरियो थी पियो आहियां ॾिसी हुस्न ते हार सिंगार करियो थी पियो आहियां मूंखां विसरी विया हार सिंगार चरी थी पई आहियां अॼु नौनो थियो आहे प्यार चरियो थी पियो आहियां साहिल साहब ये खबर केड़ा हाल थई उन ॾींहुं सनम के अखियूं फाड़े फाड़े पियो ॾिसी ख़ैर त आहे न हाल ठीक है जाबिर पर तू छो थो पुछी साहिल सोना जाबिर जो स्टाइल ही इहो आहे मुझे ख्याल में तो तू यो गलत करे रहियो आहीं ऐं मां सर खे तुंहिंजी कंप्लेन कंदुसि तूं शिकायत कंदे शिकायत कहिड़ी शिकायत हाणे मां इहा शिकायत करण कोन ॾींदुसि ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ सनम मुंहिंजी मंग आहे ऐं अॻे साल हुन सां मुंहिंजी शादी थियण वारी आहे इन करे तूं हुनजो पीछो करण छॾे ॾे सम्झी छा इहो सच आहे जाबिर हा इहा 100% सच आहे सच तो चवां सोना साईं सच असुर सोन जहिड़ो सच एॾी वॾी चीटिंग मूं ग़रीब सां यादि रख हिकिड़ी ॻाल्हि औरत ते कॾहिं बि एतबार न कजांइ इहा मुंहिंजी आख़िरी सलाह ठीकु आहे अॻिते सोचजां ज़रूरु चङो छा पिया सोचो साईं अॼु मूंखे कंहिंजी कमी महसूस थी रही आहे सेठ साहब तव्हां सच था चओ अलाह जन्नत नसीब करे माई जन्नत खे तव्हांजो ॾाढो ख्यालु रखंदी बस मुंशी ही ज़िंदगी अलाए छो बेमक़सद थी लॻे सेठ साहब मूंखे बि ॾाढो अफ़सोस आहे जो सनम तव्हांजे खाबनि ते पाणी फेरे छॾियो ऐं माण्हू अजीब अजीब ॻाल्हियूं करे रहिया आहिनि हा मुंशी ओड़ो मां बि न आहियां पर छा कयां अकेली भेण जो आहे सेठ साहब तव्हांखे हिकु मां मशवरो ॾींदुसि त सनम जी शादी करे छॾियो हा मुंशी मां बि इहो सोचे रहियो आहियां धी सनम तुंहिंजी शादी जूं अदा फिलहाल तो मुझे शादी करण जो कोई इरादो नहीं सनम हद खां वधी रही आहे हिन मुंशी आवां जा कन भरिया आहिनि
सोचो था ये ना है मां मरी तो सगा थी पर अवां जी इज्जत मथा को भी हर्फ ना चढ़ींदम दुनिया वारनि खे सवालनि जा जवाब कहिड़ा ॾींदुसि दुनिया वारनि खे मां पाण जवाब ॾींदम त सनम खीर वांगे साफ़ ऐं पाक दामन आहे साहिल छा हाल आहे दुनिया वारनि जी नज़र में त मां ख़ुशि आहियां पर दिल खे ख़बर छा अॼु बि तूं मूंखां नाराज़ आहीं न सनम मां तोसां न पर पंहिंजो पाण सां नाराज़ आहियां ही छा तुंहिंजी अखियुनि में लुड़क लुड़क ख़ुशी जा हुजनि या गम जा हिकु जहिड़ा हूंदा आहिनि आउं सभु कुझु बर्दाश्त करे सघां थो पर तुंहिंजी अखियुनि में लुड़क बर्दाश्त न करे सघां सच साहिल बिल्कुलु सच काफ़ी देर खां पोइ मिलिया आहियूं सुनो साईं बस छा कजे कुछ मजबूरियूं तोसां मिलण लाइ त रोज़ दिलि चवंदी आहे मजबूरियूं कहिड़ी मजबूरियूं आहिनि हिकु त अची मां तो वारे पीउ मींहं में तंग थियो आहियां छो बाबा वरी तोखे छा कयो जंहिं महिल बि तोसां लिकी छिपी मिलण ईंदो आहियां न त तो वारो पीउ इहो मींहुं दर ते असुल खट रखियूं जंग ते जाड़ियूं कुहाड़ी हथ में वेठो आहे छा कजो सुल्तान असांजो रस्म रिवाज ही हो आहे बस रुगो जिंदगी में हाणे हिकिड़ी ख्वाहिश आहे कहिड़ी भला शादी करण में उहा ख्वाहिश इहा आहे तो वारे पीउ खे ख़ुदा अंधो ऐं ॿोड़ो करे न ॾिसे न ई ॿुधे सुल्तान अहिड़ी ॻाल्हि न कर मूंखे दुख थींदो आहे मुंहिंजी सुहिणी कमल तूं नाराज़ थी वई मां त तोसां मज़ाक पे कई आई एम सॉरी
जाबिर ही कहिड़ी बदतमीज़ी आहे? इन जो मतलब त साहिल जो इंतजार तो थे। पर केड़ो साहिल? इन जो मतलब इहो आहे त तूं धोखो कयो आहे। जाबिर जो स्टाइल इहो आहे। तोखे हाणे जाबिर जे जबर खां केर बचाईंदो? चल मूंखे जाबिर मां जा चल साहिल चल मूंखे जाबिर मां जा चल साहिल। जाबिर शर्म कर, इंसान ना इंसान जी जाइ ते एक गंदो दाग आई। वाह वाह नान तू हिनखे बचाईंदी तूं। अच इंस्पेक्टर अच, ही आहे वो तुंहिंजो मुजरिम। खबरदार साहिला, बदतमीज़ी कर। मां तोखे सनम सां बदतमीज़ी करण जे ॾोह में गिरफ़्तार थो कयां। ही तव्हां छा चई रहिया आहियो? मूंसां बदतमीज़ी साहिल न पर जाबिर कई आहे। तव्हां साहिल ते अजायो इल्ज़ाम था हणो। पैसो इंसान खे पागल करे छॾियो छोरी। सुल्तान जी मां छो परेशान आहे? ख़ैर तो आहे न? साहिल जाफ़ी अलाए छो अॼु मुंहिंजी दिलि जी हालत अजीब आहे। मूंखे लॻे थो त मुंहिंजो वजूद साहिल कंहिं मुश्किल में आहे। अरे खुदा खुदा कर, हे तुम्हारी दिल कहिड़ी आहे? कॾहिं मां जे लाइ त सोचियो बि न अथव। मां चवां थी जमाल मूंसां मज़ाक न कर। मां आख़िर माउ आहियां, पंहिंजे ॿारनि खे खीर पीआरियो अथमि। बचे खे तकलीफ़ ईंदी छा मूंखे एतिरी बि ख़बर न पवंदी? जमाल उहा कहिड़ी माउ आहे जेका पंहिंजी औलाद जी तकलीफ़ महसूस न करे सघे? जेकर इहा ॻाल्हि आहे त सुल्तान खे अॼु शहर मोकिलियूं था, भाउ जी ख़बर वठी ईंदो। हाँ साहिल जाफ़ी जल्दी कर, बस देर न कर। बाबा अदा लाइ मां बि ॾाढो परेशान थियो आहियां। पुत्र सुल्तान, ओ पुत्र सुल्तान। जी बाबा जी। हेॾे आ बाबा। जी बाबा हाणे अॻे परेशान करे शहर वञी भाउ जो पतो कयो। बाबा तव्हां परेशान न थियो। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां हाणे अॼु ई वञा थो अदा जो हाल वठण, ऐं अदा जो हाल वठी पोइ मोटंदुसि। पुट जल्दी अचण जी कजांइ। जेसी ताईं तूं न ईंदे त मूंखे निंड कान ईंदी। तूं हाणे हौसलो रख, अल्लाह ताला ख़ैर कंदो। तूं रुगो दुआ कर, मां हलां थो। पुट अल्लाह भाई थे। प्रोफेसर साहब सुनो, मूं साहिल जो भाउ आहियां, हुन सां मूंखे मिलणो आहे। सुल्तान साहिल जी ख़बर मूंखां न यार, पर थाणे था वञो। छा इहो तव्हां छा चई रहिया आहियो? मुंहिंजो भाउ आहे थाणे ते?
तू खैर ताए? सुल्तान जाबिर ऐं उनजा दोस्त मैं साहिल असांजे कॉलेज जो माहौल ख़राबु करे छॾियो। उन्हनि जे करे उन्हनि सभिनी जा नाला मूं कढी छॾिया, जेल में अथो। ठीकु आहे प्रोफेसर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। मां हाणे वञी भाउ खे थाणे थो ॾिसां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मूंखे साहब से मिलणो आहे। साहब आहे? साहब अचे थो। वालेकुम सलाम। तव्हांजो तारुफ़? साहब वारा आऊं साहिल जो भाउ सुल्तान आहियां ऐं पंहिंजे भाउ जी ॻोठ खां ख़बरचार वठण आयो आहियां। पोइ ख़बर पइजी वई या मां तव्हांखे ॿुधायां। तव्हांजो भाउ पढ़ाई घटि ऐं इश्क वधीक पियो करे ऐं अजीब अजीब क़िस्म जूं हरकतूं पियो करे। उहो त मां उन्ही खां पुछी वठंदुमि साहब वारा। रुॻो हाणे तव्हां सिर्फ़ु हिकु महिरबानी कयो ऐं जेका बि मिठाई चवंदो मां तव्हांखे ॾेई वेंदुसि। हुकुम आहे साहब। बसि बाबा बसि, वठी वञ पंहिंजे भाउ खे। सिपाही वञ साहिल खे वठी आ। साहब तव्हांजी ॾाढी महिरबानी। मौला साईं खेर करे। सुल्तान वारनि अचण में अलाए छो देर कई आहे। सुल्तान जी मां सुल्ताना राजी वेंदा, तूं अलाह ते भरोसो रख। हमादा राजी आहे। मुंहिंजा बचड़ा अची विया। ये बच्चा अदा तूं ख़ुशि त आहीं न? वाह आसफा, शायदि ख़ुशियूं मूंखां रुसी वियूं आहिनि। छो अदा, छा थियो आहे तोखे? भाउ साहिब कहिड़ी तूं ॻाल्हियूं पुछी साहिल जूं? उते वञी अलाए कहिड़ा कारनामा सर अंजाम ना अथसि। जीअं हुनखे प्रोफेसर बि हिनखे स्कूल मां कढी छॾियो आहे। ॿी वॾी ॻाल्हि त इहा आहे साहिल हुते थाणे में ॿधल हुयो, जंहिंखे मां इंस्पेक्टर खे मिंथा मेड़ा करे पैसा भरे हिनखे छॾायो आहियां। साहिल, छा सुल्तान सच थो चए? हा बाबा साईं, इहो सच आहे। वाह मुंहिंजा पुट वाह, तो त मुंहिंजी हसरतनि साबनि ऐं अरमाननि जो जनाज़ो ई कढी छॾियो। महिनत मज़ूरी करे तोखे पढ़ायुमि त तूं को वॾो ऑफिसर थी हिन घर जी गुरबत ख़तम कंदे। बस कर हाणे जमाल, बस कर। मां कीअं बस कयां? मुंहिंजे हथनि जूं लिखूं त ॾिस जेके पकियूं थी चुकियूं आहिनि। मां हिनखे कॾहिं माफ़ न कंदुमि। जमाल, कंहिंजो क़िस्मत जूं लकीरूं केर बि नथो मटाए सघे। तूं सब्र कर। कल कम छा कजे? ज़माने जा कमकारियूं ॾचा लॻा पिया आहिनि। असुल वक़्तु मिले ई कोन थो। कालू ख़ान, इन खूनी रिश्तनि खे मज़बूत करण लाइ त आयो आहे। छा मतिलबु आहे तव्हांजो? साईं, राणे खान में मतिलबु इहो आहे तव्हां पंहिंजी भेण जो संग जाबिर खान जे राजो साईं। खबरदार मुंशी,
जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ॻाल्हि कई ये मुंहिंजी ज़िंदगी तबाह कई, मूंखे बेइज़त कयो, मूंखे रुसवा कयो, तूं मुंहिंजी ज़िंदगी जो साथी कॾहिं नथो थी सघे। तूं चुप कर। बस अदा, अॼु न मूंखे रोक। अॼु मूंखे पंहिंजे दिलि जो भार हल्को करण ॾे। मूंखे पूरो यकीन आहे त हिननि खे मूंसां न पर असांजी जायदाद सां प्यार आहे। कालू खान, हाणे मां घणो कुझु बर्दाश्त कयो, हाणे मां हलां थो, ॿीहर तुंहिंजे दर ते कॾहिं बि कोन ईंदुसि। जाबिर, असांजो रस्तो छो रखियो थी? सोना, जाबिर जो इहो स्टाइल आहे, स्टाइल। ऐसे चयोसि तूं त तोखे छॾे ॾिनो, पर जाबिर तोखे कोन छॾींदो। केरु कंहिंखे मारींदो ऐं केरु कंहिंखे छॾींदो, इहो त वक़्तु ई फ़ैसिलो कंदो। पर पहिरियां तूं मूंखे इहो ॿुधाए त असांजो कसूर कहिड़ो आहे? कसूर पुछ पंहिंजे हिन भाव खां। जेको मुंहिंजी अखि जो कंडो बणियल आहे ऐं मूंखे जोड़ी ठहण नथो ॾे। सनम सां जोड़ी। जाबिर, जोड़ा त आसमाननि ते ठहंदा आहिनि। सिर्फ़ तुंहिंजे करे, सिर्फ़ तुंहिंजे करे सनम मूंसां नफ़रत कई। अॼु सिर्फ़ तूं न, ॿई मरंदा, ॿई। छो त जाबिर जो स्टाइल इहो आहे। धमकी न ॾे सुणा, अॼु असां सां जंग कर, पोइ जेको बचियो उहो ई फाते। जंग तो असां जंग कंदे।
तुझा घायल ऐं ज़ख़्मी हालत में? हा दा साहिल असांखे ज़ख़्मी कयो आहे। उनजो भाउ सुल्तान बि उन सां गॾु हो ऐं असांखे मारण जूं धमकियूं ॾिनियूं अथई। साहिल जी इहा मजाल जे तव्हां सां विढ़े ऐं मारण जूं धमकियूं ॾे? साईं तव्हां हुकुम कयो त न मुंशी, हिननि खे अहिड़ो त धकु हणबो जीअं नाग बि मरे ऐं लठ बि हुजे। अनवर खान साहिल मां तोखे जाबर खे ज़ख़्मी करण जे ॾोह में गिरफ़्तार थो कयां। मूंखे ख़बर आहे तूं हिकु सुठो छोकिरो आहीं पर मां मजबूर आहियां। SP साहब जो फ़ोन आयो। साहब तव्हां मूंखे भली गिरफ़्तार कयो, मां बेकसूर आहियां, मुंहिंजो को बि ॾोह न आहे। साहिल मां कानून जे अॻियां मजबूर आहियां। हल अॼु वरी तूं अचण मेरी देर छो कई? सोना सही औरत आहियां, घर में अकेली आहियां, घर जो कमकार बि त आहे। कमल जॾहिं तूं कंहिं ॿिए घर वेंदे त पोइ तुंहिंजे घर जो कमकार केरु कंदो? मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे घर ईंदे। छा बाबा पाण चुल्हे ते हथ साड़ींदो? कमल मां बि त हाणे तोखां सवा कोन थो रही सघां। सुल्तान जी एॾो बेचैन आहीं त पंहिंजे पियो मां खे मोकल न बाबा ॾे। इहो तौर पियो मञींदो त कोन जेसि ताईं हेॾो न थींदो। ईअं न चओ त सुल्तान, अलाह करे मुंहिंजी उमिरि बि बाबा खे लॻी वञे। ओहो हिकु त तूं नाराज़ बि जल्दी में थी वेंदी आहीं, मूं त मज़ाक पियो थी। सुल्तान ही प्यार मोहब्बत पूरी जिंदगी जो साथी बणजण का मज़ाक त न आहे। बिल्कुलु इहो त तूं सही थी चवें कमल। सुल्तान अलाए आजी में छो तो लगे विछड़ा से तो जिंदगी में बेदफा शायद ना मिलो थे। अल्लाह ये न कंदो कमल।
साहब राज़ी रिपोर्टी जी रिपोर्ट कॾहिं बि ग़लति साबित न आहे थी। काज़ी राज़ी रह ये खबर लकड़ी या खबर काज़ी साहब साहिल बेकसूर आहे ऐं इहो झेड़ो सनम खां ई शुरू थियो आहे। साहब जाबिर ऐं राणे खान वारा फराडी ऐं लालची इंसान आहिनि। साहब राज़ी सही तो चए काज़ी अंदाज़ो मूंखे बि हो बेकसूर आहे पर उनके बाहर कढिया तो उनके आज़ाद था क्यों। साहब यह तव्हांजी बेहतरीन सोच आहे। साहब वॾा तव्हां मूंखे घुरायो। हाँ साहिल मूंखे आज़ाद करण लाइ घुरायो आहे। साहब भला इहा महिरबानी अचानक छो। साहिल इहा महिरबानी न आहे तूं बेकसूर आहीं तूं वञी सघीं थो ऐं उन खां पोइ जेको बि साइड इफेक्ट थींदो उनखे ॾिसी वठंदासीं। ख़ैर तूं हाणे वञ। महिरबानी साहब वॾा। साहिल सभनि में को हिकिड़ो ई हूंदो आहे जेको सचाई जो साथ ॾींदो आहे। साहब इहो तव्हांजो एहसान एहसान लाइ न सघे त ॻाइण जो ज़रूरु। साहिल छोकिरा कोई बि ॻाल्हि कोन्हे वञी सघीं। शिकार अचे थो पियो। मां साथ भला अचण देसि। तमन्ना तूं बि असांजे दुश्मन जी महबूबा आहीं। चलो सनम ना सही कंवल ही सही। असांजे हथनि मां जाबिर जे हथनि मां बची वेंदियां। हल
ज़ुल्म खुदा पोइ दौड़े ए मुंहिंजी धीउ ज़ुल्म करे थी दौड़े अरे जाबर अला पोइ दई रे अरे जाबर अला पोइ दई अला जी मार पवंदी रे मुंहिंजी धीउ हलाक करे थी साईं चवंदा आया न जहिड़ी नियत ओड़ी मुराद साईं वॾा मां पंहिंजे पाण ते त कुहाड़ो हणियो आहे मुंशी मियां अगर छा थियो आहे मूंखे ॿुधायो त सही साईं मां तव्हांजो मुजरम आहियां साईं उन्हनि लालच ॾिनी हुई मूंखे त सनम जी शादी रही जाबर सां कराए साईं उन्हनि ज़ालमनि साईं मुंहिंजी धीउ कंवर खे शहीद करे छॾियो साईं मुंशी दिलनि ते दर्जो हूंदा चवंदा आहिनि त दुश्मन मरे त कुझु न थी ॾे छो त सॼण बि मरंदा आहिनि उहो बि जेको कंहिं ॿिए जे लाइ खड़ो थी वञे हुन में पाणी किरंदो आहे बस कर सनम बस कर हिनखे पंहिंजी कीअं जी सज़ा मिली चुकी आहे तूं हिनखे वधीक ख्वार न कर साईं मां मिसकीन आहियां मां हुननि सां विड़ी न सघंदुसि मुंहिंजो वक़्तु फ़ैसिलो कंदो मुंशी मां त इंतज़ार में आहियां त छा थो थिए वक़्त जो फ़ैसिलो मुंशी मियां तूं को बि फिक्र न कर मां राणा खान सां मिलंदुसि तो असांजो साथ थींदो तो जिद ते वीचार कर मां हिते वेहण न आयो आहियां मूंखे तव्हां ॿुधायो मुंशी मींहं जो कहिड़ो कसूर हुयो जो तव्हां साईं कयो अरे सेठ कालू खान जवान खून ये नंढड़ियूं नंढड़ियूं मौज मस्तियूं त कंदा रहंदा न थोरी गति ते एॾी कावड़ करे आयो आहीं वाह सावत्र वाह छा मूंखे त शर्म थो अचे तव्हांखे पंहिंजो सौट चवंदे सेठ साहब अॻ में तूं असांजो सौट हुई सौट पर तुंहिंजे लहजे में लॻे थो कि असांजो सौट न बल्कि दुश्मन बणिजी आयो आहीं जेकॾहिं दुश्मन बणिजी आयो आहीं त पोइ अॼु खां पोइ असांखे रिश्ते में वञण जी का ज़रूरत नाहे जेकॾहिं जंग करणु चाहीं थो त जंग ई सही छो त जाबिर जो त स्टाइल इहो आहे ज़ुल्म जो हिसाब तव्हांखे ॾियणो पवंदो ऐं वक़्तु तव्हांखे खुआर ऐं ख़राब कंदो सेठ कालू कहिड़े वक़्त जी ॻाल्हि थो करें वक़्तु राणे खान जी मुठ में हूंदो आहे वक़्त खे कहिड़ी मजाल जे राणे खान जी मुठ मां हेॾे होॾे वक़्तु कंहिंजी मुट्ठी में बंदि आहे इहो वक़्तु ई फ़ैसिलो कंदो अदा साईं रोक इनके न त मां न त तूं छा कंदे ॻाल्हि कन खोले ॿुधो मुंहिंजी दिलि ऐं मुंहिंजे घर जा दरवाज़ा तव्हांजे लाइ हमेशह लाइ बंदि थी विया दरवाज़ा बंदि थो करे अरे सभु पाण तुंहिंजे लाइ दरवाज़ा बंदि करे छॾिया बस अदा सुल्तान मूंखे कंवल जो ॾाढो अफ़सोस आहे
अफ़सोस को सिवाइ ॿियो हाणे करे बि छा था सघूं। जेके सालनि खां वठी ख़्वाब ॾिठा हुआसीं उहे अधूरा रहिजी विया। अधूरा भाउ बुज़दिलनि वारियूं ॻाल्हियूं न कर। तुंहिंजे प्यार जा दुश्मन ख़ुशि रहनि ईअं छो? साहिल भाउ, खिलण वारनि सां त हर कोई गॾु हूंदो आहे, रोइण वारनि सां को गॾु हूंदो आहे। तुंहिंजा भाउ राणे खान वारनि मां कवल जे पलांद में कंहिं न कंहिं खे पूरो था कनि। तव्हां मुंहिंजी कट छो लॻायो? मुंहिंजो कसूर छा आहे? तुंहिंजो कसूर इहो आहे त तूं जाबिर ऐं राणा खान जो भाउ आहीं। इहो त वञी पंहिंजे भाउ राणे खान ऐं जाबिर खां पुछ त उन्हनि असां सां कहिड़ो ज़ुल्म कयो आहे, कहिड़ो ज़ुल्म कयो आहे। असांजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी आहे। इहो त असां खां पुछ पंहिंजनि जो दर्द छा थींदो आहे, पंहिंजनि जो दर्द। अजरनि खे एहसास थींदो जॾहिं पंहिंजो को मरी वेंदो आहे न, पोइ क़दुरु पवंदो आहे त कीअं ॿियनि जा घर उजाड़बा आहिनि ऐं मासूम मारबा आहिनि। तांजो दुश्मन समझे तो बजना थी करे ने हथो करे मुखे मौत ॾिनी। मां तो चवां त मुंहिंजो भाउ बि ॾिसां शींहं आहे या गिदड़। वञी करे तूं हुन सां मुक़ाबिलो कर। हल तुझो भाषी
ॾिठो त तूं शींहं जो भाउ शींहं नाहीं। उठ साबित कर त तूं शींहं जो भाउ शींहं आहीं। अॼु तूं इहो साबित करे ॾेखार त शींहं जो भाउ शींहं आहीं। शींहं इहो मुक़ाबिलो मैदान में खटे ॾेखार त दुनिया वारा बि चवनि त शींहं जो भाउ वाक़ई शींहं आहे। वाकई तूं अॼु साबित करे ॾेखारियो त शींहं जो भाउ शींहं थींदो आहे, गिदड़ न। तूं वाकई शींहं ई मुंहिंजा भाउ। मसात कंहिंजी फोन हुई मसात? अॼु वरी राणे खान यादि कयो आहे। वॾा वॾेरा मतिलबु असांखे यादि कंदा आहिनि छा? दोस्त हिन जो कमु फातो हूंदो तॾहिं यादि कयो अथई। सौठ राणे खान जो कहिड़ो कमु फातो आहे? अॼु भला भोतार कीअं यादि कयो आहे मसात? मसात राणे खान चयो आहे त जमाल जे छोरनि जा सिर खपनि। पोइ भला छा सोचियो थी मसात? हाणे भला खणिजे जमाल जे पुटनि जो सिर। मसात जेकॾहिं हिते रहणो आहे त राणे खान खे राज़ी करणो पवंदो। हा वॾा सूमर जो भोंगो राणे खान वठी ॾिनो। सौठ हुन त पंहिंजो हिसो वरितो, कहिड़ो असांखे थोरो कयो। दोस्तो वॾेरा असांजे मथां इन करे हथ रखंदा आहिनि त हू असां खां कमु वठी सघनि। दोस्तो अचो त हिन छोरनि खे कयूं पूरो ऐं वठूं राणे खान खां इनाम। अचो मूंसां। तूं घर हल, मूंखे थोरो कमु आहे, कमु करे पोइ मां घर अचां थो। ठीकु आहे, तूं हल। नौजवान केरु आहीं तूं ऐं मुंहिंजो रस्तो छो रोकियो थी? तुंहिंजी मौत तूं ई आहीं न हो जेको कानून जो रखवालो घटि जाबिर जो ग़ुलाम वधीक आहे।
मां दौलत जी लालच जी मर्जी करे मां यो खुदो कम करे वेठो आहियां मूंखे माफ़ कर कुछ तो जड़े अफसरन जी वजह खां ये असांजो पूरो कानून डिपार्टमेंट बदनाम आहे बदनामी जे दाग खे मिटाइण लाइ तोखे अॼु मरणो ई पवंदो मरणो जमाल जो कुछ सोचोगे तो या ये वतन आयो कुमार पता वो तव्हांजे आदो के इंतजार वो तव्हांजो आदर खपे उन्हनि जो खानदान निस्त नाबूद न करियो पंहिंजो भाव न चइजो वञो साहिल सुल्तान समेत इन्हीं जो सॼो घर तबाह में बर्बाद करे जो वञो हाणे खुदा मां चाहियां थो त जॾहिं उहे सभई घर में मौजूद हुजनि उनखे मारे पंहिंजे भाव जो तमामु करियो तव्हां को बि फ़िक्र न कयो तमामु जल्दी उन्हनि जे घर मां जनाज़ा खणबा था जनाज़ा मुखे मारण अजो तो ताजा लाश होइंदा दोस्त रण जी का जरूरत कोने को ही हथन जो बाहर आए सरदार के गोल लगिया निकलने जी क्यों भाई खबर हलियो साहिल सा मुकाबलो करो समन फिलहाल सरदार जी जिंदगी बचानी है साथियों मसाता मुके सरियो पेरे छोरी के पूरो कयो न मसात न तुझी रत खुल रही है तेरो तुझी जान बचाओ वञो वञो पंहिंजे राणे खान के सलाम जो वञी
केरु आयो बगैर इजाज़त मुझे घर आया हो जाबिर जो स्टाइल ही हुआ तू बगैर के इजाजत जे हर पंहिंजे घर में दाख़िल थी सके थो तो त का बि शइ नहीं जाबिर वॾनि वॾनि राज़नि खे बासींगन वांगुरु डंग हणी हणी ख़तम करे छॾियो आहे तूं वरी कहिड़े बाग़ जी मोरी आहीं जमाल जाबिर असांजो कसूर कहिड़ो आहे कसूर वञी जान में पंहिंजे पुटनि खां पुछां पुटनि खां मुंहिंजो जवान भाउ पुटु आहे जमाल मूंखे लॻे थो त शायदि हिनखे माउ जो खीर नसीब ई न आहे थियो खामोश खामोश औरतन जो ॻाल्हाइण जाबिर जी ॾाढो मना आहे सख़्त मना अॼु जाबिर तव्हां सभिनी जा जनाज़ा कढण आयो आहे सभिनी जा जनाज़ा जाबिर जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ घोरी जान जतन था हलाए गोली मां चवां थी जेकॾहिं तव्हांजी इहा ख़्वाहिश आहे त पोइ इहा ख़्वाहिश तव्हांजी मां ज़रूरु पूरी कंदुसि ज़रूरु दुश्मनी रखंदो उन्हनि जो हशर इहो ई थींदो इहो ई अचो बाबा कसम आहे मूंखे हिन तुंहिंजी बेगुनाह पादर रत जो कतल खे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो सॼनि ताईं मिसाल बणिजी वेंदो मिसाल जमाल मेनास आसिफ के कत्ल में गिरफ्तार तो क्या छो तो पंहिंजो वक़्तु ज़ाया करी साहब कुझु मुकमुका कर पंहिंजो जहान बि भलो कर ऐं मूंखे आज़ाद करे छॾ जाबिर रिश्वत ॾींदड़ ऐं वठंदड़
सही जानवी आहिनि तूं जानवी थी सघे थो मां देश जो हिकिड़ो सचो सिपाही आहियां ऐं मूंखे रिश्वत खां सख़्त नफ़रत आहे सख़्त नफ़रत पंहिंजी बेवसी ते पछताईंदे साहब पछताईंदे छो त जाबिर जो स्टाइल ई इहो आहे जाबिर मां पछतायां या न पछतायां इहो वक़्तु ई ॿुधाईंदो हथियारदार साहब अनु मूंखे ॾिसी लिकी त न आहे वियो असां वारो साहब ॾियण वारो न आहे असांजे साहब खे दिलि खौफ़ अल्लाह साईं जो रखा त बंदि कयो मूंखे इहो ॿुधायो तव्हांजो सूबेदार अनु किथे आहे अचे मित्र साहब तुंहिंजी औकात कोन्हे होश सां ॻाल्हाए ज़बान काकरे में न कढी वठां तमीज़ सां ॻाल्हाए सूबेदार तोखे ख़बर नाहे त तूं कंहिंजे साम्हूं बीठो आहीं राणे खान जे साम्हूं तमीज़ वारनि सां तमीज़ में ॻाल्हाइबो आहे दादागीरनि सां दादागीरी वारी ज़बान ॻाल्हाइबी आहे मूंखे ॿुधा तूं जाबिर खे आज़ाद करी थो या न हू कातिल आहे कोन कंदुमि आज़ाद सूबेदार मथो त जा ते अथई न तोखे त ख़बर आहे न असां उहे पावड़ आहियूं उसां मथो टकाइण माना पंहिंजो मथो ज़ख़्मी करणु त पोइ मां तोखे ॿुधायां थो त तुंहिंजी हैसियत छा आहे ऐं तुंहिंजी हिन वर्दीअ जी हैसियत छा आहे हेलो एसपी साहब राणो खान पियो ॻाल्हायां ॻाल्हाए जी सर सर मुझे ॻाल्हि त ॿुधो सर प्लीज सर मुझे जाबिर खे वठी आ अनवर मूं त तोखे चयो हो न त मुका कर पर तोखे शायदि ॻाल्हि सम्झ में न आई तुंहिंजे कानून मूंखे हिकिड़े फोन ते आज़ाद करे छॾियो तोखे छा मिलियो कुछ भी न छो त जाबिर जो स्टाइल ही हुआ
सूबेदार पंहिंजी हैसियत पंहिंजा राणे खान जे साम्हूं पंहिंजी औकात ॾिसी ॻाल्हाईंदो कर। औकात अचो। दोस्तों जेसिताईं मां साहिल जो सिर न खणंदुसि तेसिताईं सुख जो साह न खणंदुसि। मसाते आणे नी साहिल के मार वडेरे जी हुकम ना असां जी जिद्द 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 हा हा असां जी जिद्द। दोस्तों उन्हीं छोरे खां सरदार जे जख्मनि जो हिकु हिकु हिसाब वठंदासीं। दोस्तों ये संत साल दुनिया पैदा ही को थियो हूंदो। सरदार तव्हां जो दुश्मन ज़िंदा आहे, इहो असांखे बर्दाश्त नथो थिए। सरदार तव्हांजे रत जे फुड़े फुड़े हिसाब वठंदासीं। सरदार अञा तव्हांजा ज़ख़्म कचा आहिनि, सिर्फ़ु 2 ॾींहं सब्र कयो। दोस्त भली मुंहिंजा ज़ख़्म कचा छो न हुजनि, इन छोरे खे मारण में मूंखे ॾाढो मज़ो ईंदो। तू मुझे हथा बची वए त कदे न मरंदे। तू छा मारे सुल्तान केड़े? हां नवे दे साहिल तू मुझे न बची वन, तू मुझे सातन के मारे आती। दोस्तों पुलिस जी नौकरी खां तंग आहियां, इस्तीफ़ा ॾियण थो चाहियां। अव्हां जो छा ख़्याल आहे? साहब वॾा मां ताज़े में राज़ी आहियां। साहब वॾा असां तव्हां सां गॾु आहियूं, गॾु जीअंदासीं गॾु मरंदासीं। तव्हां हिकु प्लेट में गॾु खाइण जो हक़ अदा करे छॾियो। अचो त पोइ इस्तीफ़ाऊं लिखूं, बेवसी ऐं मजबूरी जूं ज़ंजीरूं टोड़ियूं। जाबिर खान हिन दफ़े फसल ॾाढा सुठा थिया आहिनि। मां सम्झां थो त हिकु बंगलो इस्लामाबाद में ठाराइजे त सुठो आहे। हा त सही, मुंहिंजो बि इहो इरादो आहे। बंगले ठाहिण खां पोइ
सनम खे अगवा करे उते ई रखिजे। इरादो त ॾाढो नेक अथई। राणा खान तुंहिंजा इरादा मिट्टी में मिली वेंदा। न रहंदो बांस न वॼंदी बांसुरी। छा कयो? पुट मां तुंहिंजी जान उन करे बचाई जो तूं उन ज़ालमन खां बदिलो वठी सघे। पुट इहो आहे वक़्त जो फ़ैसिलो। जाबिर जो स्टाइल